नासिक बुलेटिन में अवांखे भली का अचूं था। सबका पहिरीं अवांखे आगाह कंदासीं। मुल्क में कोरोना विघे वधीक 10 मरीज़ हयातूं जा वेठा आहिनि। 418 नवनि केसनि जी तस्दीक थी आहे, जॾहिं ते 1083 मरीज़नि जी हालत गंदी जोगी आहे। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़नि अंगनकरनि मूजिबि गुज़िरियल 40,143 माण्हुनि जा नमूना वरिता विया, जॾहिं थाकारी केसनि जी शरह 1.4% रही। एनसीआरसी मूजिबि मुल्क में कोरोना विघे वधीक 10 मरीज़ फौत थियण बाद हयातूं न्याईंदड़नि जो अंग 28,648 थी वियो आहे। एनसीआरसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 418 नवनि केसनि जी तस्दीक बाद मुतासिरनि जो अंग 12,81,240 थी वियो आहे। एनसीआरसी मूजिबि हिन वक़्तु सॼे मुल्क जे अस्पतालनि में 1083 मरीज़नि जी हालत गंदी जोगी ॿुधाई पई वञे। कोरोना जी सूरत-हाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। मुल्क में कोरोना विघे वधीक 10 मरीज़नि जूं हयातूं ज़ाया थी वियूं आहिनि। 418 नवनि केसनि जी तस्दीक थी, जॾहिं ते 1083 मरीज़नि जी हालत गंदी जोगी आहे। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़नि अंगनकरनि मूजिबि गुज़िरियल 40,143 माण्हुनि जा नमूना वरिता विया, जॾहिं थाकारी केसनि जी शरह 1.4% रही।